नाज़िन ठठे में रमज़ान दौरान हथरादू महंगाई उरुज ते आहे। आम वाहिपे खाद खुराक जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। ज़िले इंतज़ामिया पारां लॻायल बचत बाज़ार बि शहरियुनि खे को रिलीफ न ॾेई सघी आहे। उन हवाले सां तनवीर ख़ासि केली वधीक अपडेट करे रहियो आहे। नाज़रीन, मुल्क में वधंदड़ घाटी तोड़ महंगाई के नज़र में रखंदे इंतज़ामिया जी सहकार सां ठठे में हिते बचत जी बाज़ार है वह कायम कई वही है। पर बचत बाज़ार में हिते खाद खुराक जा ॿिया स्टाइल आहिनि उहे न हुजण करे हितां जा शहरी आहिनि, हितां जी ठठे ज़िले जी आवाम है, ठठे शहर जा माण्हू आहिनि उहे सो सस्ती ख़रीदारी खां महरूम बणियल आहिनि। अचो त इन हवाले सां हिते वापारी आहिनि ऐं हिते शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। महंगाई जेकी आहे उहा अरूज ते आहे हिते बि, ऐं आम जेकी बाज़ार आहे उन में बि जेका वापारी आहिनि मुनाफ़ेखोर जेका उन्हनि खे जेकॾहिं मौक़ो मिले थो, रमज़ान शरीफ़ वारो भलारो महीनो आयो आहे ऐं उहे हाजी सगोरा वापारी जेका आहिनि उहे रमज़ान खां पहिरीं जेको केलो 100 रुपया दर्जन हलियो पियो उहो हाणे केलो अॼु 200 खां 250 300 रुपया दर्जन हले पियो। सहूलियत इहा आहे खाली यूटिलिटी स्टोर वारनि में कुझु माना जेको आहे उहो माना जेको 10 रुपया खंड ते फ़ाइदो आहे ऐं अटो तो आहे कोन, जेको आवाम खे शइ खपे अटो, उहो अटो बाज़ारनि में महांगाई इन करे आहे हाणे असां वटि हिते मंडी कान्हे, हाणे मंडी असां ठही पई उन हिसाब सां सस्ताई थींदी। नाज़रीन, हिते वापारियुनि ऐं शहरियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन बचत बाज़ार में आवाम खे कंहिं क़िस्म जो को बि रिलीफ न पियो मिले। अहिड़ो ई साॻी रेट बाज़ारनि में बि उन्हनि खे उहो ई सो घाटो तोड़ अघु वधायो सामान ॾिनो पियो वञे। हिन रमज़ान जे बाबरकत महीने में बि सो उन्हनि खे खाद खुराक जेकी आहे उहा सस्ते अघनि ते न मिलण करे उहो सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि खे सो इफ़्तारी खां थोरे सहरी करण में ॾाढियूं परेशानियूं अची रहियूं आहिनि। हिन महांगाई में हुननि सिंध हुकूमत समेत वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बचत बाज़ारनि समेत जेके बि शहरनि में जेके बाज़ारूं आहिनि, आम बाज़ारूं आहिनि, उन्हनि ते सो फौरी तौर ते इंतज़ाम में नोटिस वठी। कैमरामैन दानिश सां गॾु तनवीर ख़ासि के लिए SS TV ठको।